में पुरस्कार में गुम थी वियल मकली पुलिस लाइन जे रवासी नौजवान बहादुर अली वलद सुभान अली चिंजड़ी जो लाश अॼु सुबुह किंजर डंडमा किंजर पुलिस के हथ आयो है, जंहिंजी सुञाणप संदसि वारसनि पारां कई वई आहे। जंहिं बाद फोती नौजवान जो लाश किंजर पुलिस ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मकली मुंतकिल करे ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले करे छॾियो। किंजर पुलिस मूजिबि नौजवान पारां ख़ुदकुशी करणु लॻे थो, जंहिंजी जांच कई पई वञे। गुम थी वियल नौजवान जी गुमशुदगी जी रिपोर्ट पिणु मकली थाणे ते संदसि वारसनि पारां दर्ज कराई वई हुई। फोती नौजवान बहादुर अली जी मौत जी ख़बर फोती नौजवान जे घर भातियुनि खे मिलण बैदि मथनि सख़्तो तारे थी वियो। संदन घर में कैराम मत लाइ ॿिए तरफ़ फोती नौजवान जे मौत वारो मामिलो गुजारत बणिजी वियो आहे। नौजवान पारां किंजर डंड में टपोड़ी ख़ुदकुशी करण जा पिणु चौॿोल गिरदश कनि पिया।